بسم الله الرحمن الرحيم. اعوذ باللہ من الشیطان اللعین الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. الحمد لأہلہ والصلاة والسلام علی اہلہا. اما بعد فقد قال رسول اللہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم. بسم اللہ الرحمن الرحیم. انما بعثت لأتمم مکارم الاخلاق. سامعین محترم و ناظرین کرام، السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. ناظرین، سٹھا اخلاق حسن خلق کے عنوان تے ہی اسانجی بی نشست ہے. ان کھاں پہریاں سابقہ نشست میں اساں ایو بیان کیوسے تا رسول اللہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم جے کامیابی جے رازن ماں ایک راز رسول اللہ جو حسن خلق، یعنی رسول اکرم جا بہترین اخلاق. حقیقت حال یہ ہے تو انسان جے کمال ऐं इंसान जी बुलंदी में हुस्न ख़ुल्क़ जो वॾो किरदारु आहे. हुस्न ख़ुल्क़ यानी बहितरीन अख़लाक, सुठा अख़लाक, सुहिणा अख़लाक इहे उन वक़्तु थींदा जॾहिं इंसान जो फ़िकिर, इंसान जी सोच बुलंद हुजे. इंसान जी फ़िकिर जे बुलंद थियण सां, इंसान जे शऊर जी बुलंदी सां उन जा अख़लाक बुलंद थींदा आहिनि. ऐं अख़लाक जीअं ई बुलंद थिया, इहो ई शख़्स अल्लाह जे वधीक क़रीब थींदो वेंदो ऐं इहो ई शख़्स अल्लाह जो महबूब थींदो आहे. जीअं हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जन इरशाद फरमाइनि था, अहब्बकुम इलल्लाहि अहसनुकुम अख़लाका. सरवर कायनात फरमाइनि था, तव्हां मूं वधीक महबूब अल्लाह वटि उहो शख़्स आहे जंहिंजो तव्हां सभिनी खां अख़लाक भलो हुजे. त हिन रिवायत मूं बि इहो नतीजो मिले थो त अल्लाह साईं वटि अगरि इंसान अख़लाक वारो आहे त उहो महबूब ख़ुदा आहे. ॿी रिवायत में इमाम रिज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जन हज़रत रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम खां नक़ल कंदे फरमाइनि था, अलैकुम बेहुस्निल ख़ुल्क़े. तव्हां ते लाज़मी आहे त सुठा अख़लाक अपनायो. तव्हां ते इल्ज़ामी आहे त तव्हां बहितरीन ख़ुल्क़ इख़्तियार कयो. छो फ़इन्न हुस्नल ख़ुल्क़े फ़िल जन्नते ला मुहालत. इमाम फरमाइनि था त बहितरीन अख़लाक वारो शख़्स उन जो ठिकाणो, उन जी रिहाइश जन्नत आहे. अॻिते इन रिवायत में इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, इयाकुम, ख़बरदार तव्हां बुरो अख़लाक न अपनायो, तव्हां हुस्न अख़लाक खे न छॾियो. मौला छो? मौला फरमाइनि था, फ़इन्न सूअल ख़ुल्क़े फ़िन्नार. बदतरीन अख़लाक वारे जो नतीजो जहन्नुम आहे, ला मुहालत. हाणे पहिरें फ़रमान मां ऐं इन ॿिए फ़रमान मां असांखे इहो नतीजो मिले थो त महबूब ख़ुदा उहो शख़्स थिए थो जंहिंजा अख़लाक भला आहिनि. जन्नत में उहो वञे थो जंहिंजा अख़लाक भला आहिनि. इन्हनि तमामु रिवायतनि जो निचोड़ इहो आहे त इंसान कोशिशि करे त हुस्न ख़ुल्क़, सुठी सीरत अपनाए, सुठा अख़लाक अपनाए. सुठनि अख़लाकनि जे ज़रिए हू इंसान कामयाब थी सघे थो. इन करे नबी जन हिकु ॿी जाइ ते इरशाद फरमाइनि था, उहा शइ जेका इंसान खे जन्नत वठी थी वञे, यानी काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेकी इंसान खे जन्नत वठी वेंदियूं. उन्हनि मूं हिकु शइ इहा आहे त सुठा ख़ल्क़, सुठा अख़लाक इंसान खे जन्नत में वठी वञनि था. इंशाअल्लाह इन ई टॉपिक ते, इन ई मौज़ू ते अवां सां गुफ़्तगू रहंदी. वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू.